अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माण्हू तोखां अनफाल यानी जंग जे माले गनीमत बाबत सवाल कन था। खेन चओ त गनीमत जो माल अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो आहे, तंहिं करे तव्हां उन ते न विढ़ो ऐं अल्लाह खां डिॼो ऐं पाण में सुलह करियो। ऐं जेकॾहिं मोमिन आहियो त अल्लाह ऐं संदसि रसूल जी अताअत यानी फरमाबरदारी ऐं ताबेदारी करियो। बेशक सच्चा मोमिन उहे आहिनि जो जॾहिं अल्लाह जो ज़िक्र कयो वञे थो त उन्हनि जूं दिलियूं कंबड़ लॻनि थियूं ऐं जॾहिं उन जूं आयतूं उन्हनि ते पढ़ियूं वञनि थियूं त उहे संदन ईमान खे वेतर वधाइनि थियूं ऐं उहे पंहिंजे रब ते ई भरोसो रखनि था। उहे निमाज़ खे पाबंदी सां क़ाइम कनि था ऐं जेके कुझु रिज़्क़ असां खेनि ॾिनो आहे उन मां असांजी वाट में ख़र्च कनि था। दर हक़ीक़त उहे ई सच्चा मोमिन आहिनि ऐं उन्हनि लाइ संदसि रब वटि वॾा दर्जा ऐं बख़्शिश ऐं बहितरीन ऐं बाइज़त रिज़्क़ आहे। जीअं तुंहिंजो रब तोखे तुंहिंजे घर यानी मदीने मां हक़ सां बदर में हिकु आला मक़सद लाइ वठी आयो। हालांकि यकीनन मोमिनन जी हिकु जमायत खे उहो नागवारा यानी नापसंद हो। उहे हक़ीक़त जे मालूम थियण खां पोइ बि तोसां झगड़ो या बहस कंदा रहिया। ॼण त उहे मौत जी तरफ़ हकलिया पे विया ऐं ॼण त उहे पंहिंजो मौत पंहिंजी अखियुनि सां ॾिसी रहिया हुआ। ऐं उहो वक़्तु बि यादि करियो जॾहिं अल्लाह अव्हां सां वाइदो कयो त काफ़िरनि जी ॿिनि जमायतुनि यानी अबू सुफियान ऐं अबू जहल मां हिकु यकीनन तव्हां खे हथ लॻंदी। ऐं अव्हां उहो बि चाहियो त बेहथियार या गैर मुस्लिह अबू सुफियान जे वापारी जमायत अव्हां जे हथ लॻे। ऐं अल्लाह उहो बि चाहियो त मुसलमान काफ़िरनि सां लड़नि ऐं हक़ बातिल ते गालिब थिए ऐं हू पंहिंजे हुक्म सां हक़ खे हक़ यानी सचो करे ॾेखारे ऐं काफ़िरनि जी पाड़ पटे छॾे त जीअं हक़ खे सचो साबित करे ऐं बातिल खे कूड़ो साबित करे ॾेखारे। पोइ खणी मुजरिम यानी ॾोहारी उनखे नापसंद छो न कनि। ऐं उहो वक़्तु बि यादि करियो जॾहिं तव्हां दुश्मन जे लश्कर जी घणाई पंहिंजी बेसुरो सामानीअ ऐं जंग खे न पसंद करण करे पंहिंजे रब खे फरियाद करे रहिया हुआ। पोइ हुन तव्हांजी फरियाद रसी कई ऐं चयाई त आऊं बेशक तव्हांजी 1000 लगातार यानी हिक ॿिए पुठियां ईंदड़ मलाइकनि सां मदद कंदुसि। ऐं इहो मलाइकनि जो नाज़िल थियण अल्लाह तरफ़ तव्हां लाइ हिकु बशारत ऐं ख़ुशख़बरी कई हुई त अव्हां जी दिलनि खे इत्मीनान थिए। ऐं उहो फरिश्तनि जो अचण त हिकु ज़ाहिरी सबब हो त कामयाबी ऐं फतह या नुसरत अल्लाह जी तरफ़ खां ई आहे ऐं अल्लाह खे उन्हनि असबाबनि जी ज़रूरत न आहे। बेशक अल्लाह ज़बरदस्त गालिब ऐं निहायती हिकमत वारो आहे।